पनुआकिल ख़ालिक आबाद मंगरछर तमीराती कंपनी जे मुलाज़िमनि जी रिहाइशगाह ते दस्ती बम हमिलो, जंहिं में पनुआकिल जे ॻोठ सोड़ो वासी पोरियत नज़ाकत वल्द जमील कल्होड़ो शहीद थी वियो। जोही क्रॉस बाज़ार वेझो काली गौज़ेक में नामालूम माण्हुनि PTA जे घर ते हथियारनि सां हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में PTA जा 4 कारकुन ज़ख़्मी थी पिया, जिन में पनुआकिल सखर अताउल्ला वल्द मोहम्मद रफ़ीक, अब्दुल मन्नान वल्द नजीबुल्ला वल्द डेरकोट ऐं मोहम्मद सईद वल्द अली अकबर शामिल आहिनि। वाक़े जी इतला ते ख़ालिकाबाद थाणे जे SHO मंगचार अली असगर निचारी वाक़े वारे हंधि पहुची लेवीज़ फोर्स सां गॾु ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो, जो त मक़ामी इंतिज़ामिया वधीक जांच करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।